रिमशा शहज़ादी जंहिंजो ताल्लुक़ पंजाब जो शहर रेमयार खान सां आहे। रिमशा शहज़ादी सराइकी फिल्म में कमु कयो। सराइकी फिल्म जी कामयाबी खां पोइ हुन सिंधी मीडिया में रुख़ कयो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रिमशा शहज़ादी सराइकी फिल्म जी प्रोड्यूसर बि रही चुकी आहे ऐं सिंधी मीडिया में इनखे केरु वठी आयो आहे। इहा ॿ नाला मीडिया में हलनि पिया, हिकिड़ो त लाला मोहम्मद अली ऐं ॿियो मज़हर शेख। रिमशा शहज़ादी वधंदड़ उमिरि सां गॾु पंहिंजो पाण खे सिंधी मीडिया जी पहिरीं छोकिरी आहे जंहिं पंहिंजे पाण खे फिट रखियो आहे ऐं उहो अॼु बि ईअं लॻे थो त जीअं माना 16-17 साल जी अदाकारा हुजे। रिमशा शहज़ादी खे इहो बि चयो वञे थो इहा सिंधी मीडिया जी करिश्मा कपूर आहे। नाज़रीन, ॾिसंदा रहो असांजो रेड रोज़ TV। थैंक यू।